दोस्तों गोड़ा किरिया अखन में पो तोखे क्या सुनायो मायूस करे मन मुझे खे काॾे हलियो वें। दोस्तों जलाल चांडियो तमाम बेहतरीन पुराणो कलाम तव्हांजे लाइ खणी आहियूं जेको तारीख़ में तमाम वॾो बेहतरीन कलाम हुयो। जलाल चांडी पंहिंजे तौर में जेके भी एल्बम रिलीज़ कया उहे सभई तमाम बेहतरीन एल्बम रिलीज़ कया ऐं उन टाइम में तमाम घणा मक़बूल हुआ। जलाल चांडी जा परस्तार जलाल चांडी जा चाहींदड़ हर वक्त ये इंतज़ार में रहंदा हुआ त कॾहिं जेको आहे सो नओं एल्बम ईंदो, कॾहिं असां वञी ख़रीद करे ऐं कलाम ॿुधंदासीं। दोस्तों उन टाइम में केस्ट जो रेट हूंदो हुयो 30 खां 35 रुपया। किथे किथे बहराड़ी जो माहौल होंदो हुयो त मायूस मन मुखे करे जिगर मुझो जलाई 50 रुपए में भी उहा केस्ट खपंदी हुई जेका नई केस्ट ईंदी हुई। लेकिन किथे किथे एॾा बि माण्हू हूंदा हुआ जॾहिं ॾिसंदा हुआ त इन केस्ट जो डिमांड वधी चुको आहे त पोइ उन केस्ट जा पैसा 80 रुपया 100 रुपया बि किथे वसूल कई वेंदी हुई। छाजे करे जो परस्तार अखियूं बूटे पैसा ॾेई करे ऐं इन्हनि केस्टनि खे वठी करे पंहिंजो वञी ॿुधंदा हुआ। इहा परस्तारी हुई, इहा चाहींदड़ हुआ ऐं सिंध में लखनि जी तादाद में माण्हू सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा रहनि था ऐं कमो बेश जलाल चांडी जा लखनि जी तादाद में परस्तार आहिनि सिंध में जेके हर वक़्तु जलाल चांडी जी जेका बि पोस्ट तव्हां पोस्ट कंदो फेसबुक ते जलाल चांडी जे निस्बत यकीन ॼाणियो उते सभई माण्हू इकठे थी ऐं उते कमेंट्स बि कंदा आहिनि ऐं उन पोस्ट खे लाइक बि ॾिसंदा पढ़ंदा बि कंदा आहिनि। इन मां इहा सुञाणप थिए थी त जलाल चांडियो अॼु बि ओतिरो ई मक़बूल आहे जेतिरो 1970 ऐं 1980 में मक़बूल हुयो। अचो ते जलाल चांडी जो गॾिजी पाण कलाम ॿुधूं। तव्हांखे कहिड़ो कलाम पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।